कंदरा खां ख़बर शामिल कंदा हलूं त कंदरा भरसां ॻोठ साहब खान जागीरानी लॻ अब्दुल्ला खान जागीरानी जो रवासी पतंग जागीरानी कंदरा प्रेस क्लब पहुची साहब नाडो दाईंदे चयो त मुंहिंजी न्याणी खे बेगुनाह क़त्ल कंदड़ जवाबदार मशहूर ॾुआरी असद जागीरानी जेको हिन वक़्त ताईं कंदरा पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे उहो सरेआम हथियार खणी असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे हुन मां असांखे जान जो ख़तरो आहे वो खैरपुर ऐं सखर जो बदनाम ॾोहारी आहे हुन IG सिंध DIG सखर SSP सखर ऐं सैयद खुर्शीद अहमद शाह सैयद अवेस कादर शाह खां घुर कई आहे त मुंहिंजी न्याणी जे कातिलनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे न त ॿी सूरत में मां पंहिंजो पाण बचन सुधो ख़ुदकशी कंदुसि हीअ वॾा कातिल आहिनि हिननि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे न त हीअ असांखे मारे छॾींदा हुन रोईंदे साफ़ नाडो दाईंदे चयो त असद जागीरानी खे जेकॾहिं गिरफ़्तार न कयो वियो त सुभाणे SSP ऑफिस अॻियां सख़्तु एहतजाज कयो वेंदो होॾां कंदरा जो SHO अवलदीन फुलपोटो राब्तो करण ते ॿुधायो त हिकु कातिल अब्दुल समद जागीरानी खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं ॿियनि असद जागीरानी नेमत जागीरानी खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो ॾोहारी केॾा बि बासर हुजनि उन्हनि सां रिआयत न थींदी। उन्हीं माण लाइ धमकियूं ॾेई चुको आहे असद जागीरानी असद जेको वॾो आहे मुख्य जवाबदार उहो आहे हे त हिननि पुतलो ठाहे ॾिनो आहे हे न हूंदो त पैसा बि न हूंदो हे न हूंदो त जेको आहे सो माना असांखे मार झकी थी वेंदी पुलिस असां ॾे न ईंदी असां इन जे करे हिनखे पेश कयूं था मुख्य जवाबदार असद आहे जेको धमकियूं ॾिनो थो थिए पिस्टल उन सां मारी आहे लेसण जो पिस्टल अथसि हर शइ हुनखे पंहिंजी आहे हिनमहिल बि G3 में अथसि पिस्टल बंद में अथसि गुंडो थो वधे सरेआम असांखे धमकियूं थो ॾिए राति बि फेरिंग कई कल्ह राति फेर कया अथई असांखे वधि में वधि हुन में ख़तरो आहे असांजो वसवारनि खे अपील आहे साईं अवेस शाह खे अपील आहे साईं खुर्शीद शाह खे अपील आहे असांजी सॼे वसवारनि खे अपील आहे असांजी ख़ुदा खे मदद कई SP खे अपील आहे असांजी सुबुह क़ुर पाक खणी SP साहब जी ऑफिस में वेंदासीं असांखे को ज़िलो न आहे असां DIG साहब वटि बि मां क़ुर पाक न्याणियूं बच्चा ॿार वठी उते बि वेंदुमि मूंखे इंसाफ़ न मिलंदो त मां SP ऑफिस वञो या DIG ऑफिस वञो मां पाण पंहिंजी ज़ाल खे बचन सुधे खे उते कासलेट वारे चलाईंदुमि जे न त मां पंहिंजो पाण खे पाण साड़ींदुमि मूंखे इंसाफ़ मिलियो वञे मूंखां वॾी नाजाइज़ी थी आहे मुंहिंजी न्याणी मुंहिंजे हथनि मां फुरे उन खे क़तल कयो वियो आहे बेदर्दी आहे मुंहिंजी ज़ाल खे धक मूंखे धक लॻाया विया असांजो हिनमहिल ताईं इंसाफ़ न थियो आहे हिनमहिल ताईं हिकिड़ो जवाबदार जेको हथु ॾिनो आहे चोरे पाण अची ॿ जवाबदार ॿार घुमंदा था अथनि असांखे धमकियूं ॾींदा था अथनि असांजे लाइ लिखंदा था अथनि G3 विच में अथनि पिस्टल बि विच में अथनि असांखे वधि में वधि ख़तरो आहे असांजी DIG खे अपील आहे असांजी सिंध IG खे अपील आहे सिंध वज़ीर आला खे अपील आहे ख़ुदा करणु असांजी मदद कई वञे असांजी बिलाल खे अपील आहे असांजी आसिफ ज़रदारी खे अपील आहे ख़ुदा जे वास्ते अल्लाह जे वास्ते असांजी अपील कई वञे जे असांखे पूरो ग़लति सम्झो थो वञे त असांजी इनकारी कई वञे असां वधि में वधि ज़ुल्म आहे असां नाहक आहे।